मजदूरी ते माण्हू पिया कई यंग जवान जवान छोकरा बिठा मजदूरी ते लाइ तो उन कुराने चयो त मूंखे बचियो हलो मजदूरी लाइ मुंहिंजे घर में काका आहे कुझु कोन्हे कि बाबा तोखे कीअं वठी हलंदा तूं त पोड़ो वहीं तूं वञी घर लाला कर चुका मुंहिंजा बच्चा आहिनि मूंखे बचियो हलो नेठ जेको उन्हनि कोन वरितो हुन छा कयो जेके मूंखे जेको रोज़ी ॾियणो आहे रब उनजे घर वञा ॿियो ॾिठे त पुराणी मस्जिद में वञी ॿारी सारी कची उते वेठो रहियो सॾु कई या अल्लाह तोखां सवाइ केरु आहे मुझे करीम रब तो खास वक्त केर मूंखे ॾींदो तूं ई रोज़ी ॾियण वारो मुंहिंजा रब तूं ॾिने ॿियो केरु ॾींदो ख़ैर शाम जो मोटी जॾहिं घर में कुझु कोन करे मिलियो वञी घर में बचनि खे चई त अॼु जंहिंजी रोज़ी करे आयो आहियां चयो मज़दूरी पूरो चयो त 3 ॾींहंनि खां पोइ तोखे ॾींदुसि सुभाणे वियुसि पोइ हिकु चकर ॿिए चकर 3 ॾींहं मां मज़दूरी सुवाल कई त मूंखे मज़दूरी जो मूंखे वठी अचो यंग छोकिरा कोन थी विया हेठि आखिरी जॾहिं वियो त घर वारनि कटो ॾिनसि त अॼु त अटो बि कोन्हे सामान कोन्हे कुझु न कुझु ज़रूरु वठी अचां वियो वञी मस्जिद जी बारी कई अलाह खे यादि या अलाह केरु ॾींदो रब्बुल आलमीन उते गॾु करे त पत्थर पत्थर उन कटे में अथई ऐं जॾहिं घर शाम जो मोटी अचे मज़दूरी त मिली कोन ॾिस त घर मां ख़ुशबू ई पई अचे रत पचा थो थिए मानी थी पचे ॿियो बि ॾिसे त छा आहे चई तूं जंहिंजी मज़दूरी कई त मज़दूरी पुॼायो आहे वरी जॾहिं कटे में खोली उन में बिल हीरा जवाहरात निकिता तो मुंहिंजो करीम रब कंहिंजी बि कोन रखे ही दुनिया पानी आहे हिकिड़े ॾींहुं सभिनी खे हलियो वञो आहे कंहिंजो भरोसो 5 सेकंड जो कोन्हे हिकिड़ो सॼे मौत जो प्रेम आयो हींअर तालो असांजो हाजी जलाल भतियो उनजो नाठियो 32 साल जो छोकिरो उहो बि करे उनजा पोयां संगा 5 बचा हुआ ऐं रब्बुल आलमीन जे माइटनि खे रवी पे पे दिया असांखे वठी वञी आहे पंहिंजे बचे खे वठी वञी आहे पर रब जो टाइम हर बंदे जो मुक़ररु थियल आहे ऐं वधीक टाइम को तो अञा वधीक ऊपर बि न मरण ते तव्हां ॿुधाया थो त हिकु औरत जो छोकिरो जंहिं गुज़ारे वियो उनजी जॾहिं दफ़न ॾिठमि दफ़न न करण ॾे दफ़न कोन करण ॾे ऐं उनखे चङो भलो कराई डॉक्टरनि वटि चङनि अमृतसर वटि कंहिं सभिनी वटि वई छोकी अलाह जी रज़ा आहे गुज़ारे वियो लेकिन अलाह उनखे बुज़ुर्ग वटाई ए अल्लाह जा बुज़ुर्ग मुंहिंजे पुट खे चङो भलो करे चयमां अल्लाह जो दस्तूर आहे सभु अॻियां पिया हलूं पिया सभु हलंदा थी न मूंखे ज़िंदा करे पोइ चयमां तूं हाणे कर तुंहिंजे इलाइक़नि में सख़्त पहाड़नि में वञ उतां जेके माण्हू गुज़ारे विया आहिनि न जंहिंजे ॻोठ में केरु गुज़ारे न वञे उनजे लाइ पाणी खणी सतनि घरनि में उनजी इहो करे न पोइ कोड़ी जॾहिं निकिती हर ॻोठ में वञी की हिते हिते को माण्हू न गुज़ारे हुजे त मूंखे पाणी ॾियो की मां मुंहिंजो ॾाढो गुज़ारे वियो वरी ॿिए ॻोठ में त मुंहिंजा 4-5 पुटड़ा रशे में पिया विया उहे गुज़ारे विया त जेॾा वञे थी वञे ईअं थी पोइ बाक़ी रब जी सभु रज़ा आहे हलणो सभिनि खे आहे पोइ ओॾी महिल चई मौलवी साहब खे दफ़न थी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह खिलायो थे जिनसे अजर वाले हजाया मिठा मोर मारू मज विसारे हजाया खिलायो थे जिनसे
खिलायो जिन से खिलायो जिन से रुवारे हल्या विठा मोर माण्हू सारे हल्या हयाती जनियारा हयाती जनियारा गुज़ारे हलाया विठा मोर माण्हू सारे हलाया खिलायो जिन से खिलायो जिन से रुवारे हलाया विठा मोर माण्हू सारे हलाया नंढड़ो कदम तव्हां नदी हलण जो ॿुधायां थो इंशाअल्लाह पाण सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा या मदीना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकवता नबी जे सिकवता नबी जे सन जा दीवाना अल्लाह सन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना जिते मोज साईं कदम पाक पाता जिते मोज साईं कदम पाक पाता मोहतर गली दर गिचन जा दीवाना गिचन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सभई मुल्क भोया नबी जे शहर ता सभई मुल्क भोया नबी जे शहर ता नायो शाम उर्दन नायो शाम उर्दन ऐ यमन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना उते मौत ईंदा मुसाफिर तो समझी उते मौत ईंदा मुसाफिर तो समझी दीदा पाक कपड़ो दीदा पाक कपड़ो उन कपन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना इस्माइल चांदिया शुक्र जो आयूं इस्माइल चांदिया शुक्र जो आयूं सोने नबीअ जे मिठड़े नबीअ जे बचन जा दीवाना अल्लाह बचन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा